सो जी मां तव्हांजे पंहिंजो आकाश एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते भलीकार चवां थो ऐं जेके दोस्त नवां आहिनि उन्हनि खे चवंदुसि त असां यूट्यूब चैनल सब्सक्राइब कनि ताकी हर ईंदड़ फनी वीडियोस तव्हां मिस न करे सघो। त अॼु असां मौलाना असदुल्ला खोड़े साहब सां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो अचो त हलंदा असदुल्ला खोड़े ते। जी मौलाना साहब मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु चयो त जेके मौलवी थींदा आहिनि त उन्हनि खे को संग न ॾींदो आहे, इहो छाजे करे? तव्हां हुन में छा चवणु चाहींदो? रखे तो को न्यारी छोकरो तो को छोरी न तोड़ी। अरे तहां जो गोठ जो हाफिज तुझे चाचे जो पुट का छोकरी जो कोन दी दागे मुल्लो आ खतरो तो कोन। मौलाना साहब हाणे व्हाट्सएप फ्री थियो आहे। व्हाट्सएप सस्ते करण मां गरीब के कहिड़ो फ़ाइदो बेहयाई वधे। अटो सस्तो न कंदा, कंड सस्ती न कंदा, पेके जमो लखड़ा। मौलाना साहब जो हिकिड़ो सवाल हुयो त जेके छोकिरा ॻोठण आहिनि असां बाइक ते आया आहियूं, जना रिश्तेदार सां फिरण ते करे आया आहियूं, हुन में तव्हां छा चवणा? छोरा मोटरसाइकिल ते ईंदा न को पुछंदे छाती आयो असां घर मां बाइक ते आयो आहियां। तू सिंधी आना सिधो न तो चे मां फट ते आयो आहियां। बाइक ले मौलाना साहब जी रहेलो त जेके ज़ालू जन मोटरसाइकिल सां हार वठी अचाए, चूड़ी वठी अचाए, नथ वठी जाए, हिन में तव्हां छा चवणा? हार करे लायो बायो डाइड बायो करे लायो नथ डाइड घर ज़ाल दिया दाची नदी पई आहे। सवाल रहेलो जेके छोकिरा माना परे ॾिसंदा छोकिरियुनि खे ने विचल कंदा हुन में तव्हां छा चवणा? छोरन जी छल न कारे बुरके ते नजर पे। अरे कमंग जी ट्राली दिए तो मुंडी ना भंजाई। विचार बागी हमारे कौन करेंगे तो कब मोही बड़ा सजो नेटवर्क खोलो बैठो। पसंद जरूर आई हूंदी। इन करे असां यूट्यूब चैनल आकाश एंटरटेनमेंट के सब्सक्राइब करण न विसारिजाओ ऐं वीडियो खे शेयर करण न विसारिजाओ। ऐं असांजा वीडियोस तव्हां ॾिसो, असांजे चैनल में खोड़ सारा फनी वीडियोस पिया आहिनि। थैंक यू।